तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो सिजावत खान, छोकिरी खे भॼाइण में मुंहिंजा हथ न आहिनि। हू घरां अकेली निकिती आहे। मूंसां भले तूं हाणे नवाब खान जे साम्हूं भले साईं ते बि हथ रखी ॻाल्हि करी न, पर इहो नवाब खान तुंहिंजी ॻाल्हि मथां एतबार कोन कंदो। इन करे ई थो चवां त छोकिरी मुंहिंजे घर में ई हुजे। हली था कंहिं सुठे वकील सां ॻाल्हायूं ऐं कोर्ट में हली छोकिरी सां निकाह करे छॾ। सिजावत खान, पहिरियां तूं ॻोठा मूंखे जांच करे ॾे त नवाब खान मुंहिंजे घर वारनि सां कहिड़ो हशर कयो आहे। उन खां पोइ छोकिरी जे बारे में ॻाल्हाईंदासीं। तूं छा थो सम्झी त पोइ हिते छा थियो हूंदो? मुंहिंजी पूरी ज़िंदगी गुज़री आहे लोढ़ा लताड़ी में, पर अॼु ॾींहं ताईं नवाब खान जहिड़ो कमीणो माण्हू मूंखे कॾहिं बि न आहे, जंहिंजे मुंहं मथां मिठियूं मुर्कूं हूंदियूं आहिनि, जंहिंखे सभु को पकल गिदरो सम्झंदो आहे, पर अंदर जो कमीणो कड़े टूह खां वधीक ज़हर आहे। नवाब खान जी नस नस में भरियल ज़हर जे कतरे कतरे खां वाक़िफ़ आहे। उन करे चवां थो त छोकिरी खे वापसि करणो पवंदो। पर मूंसां छोकिरी छो ऐं छा लाइ वापसि कयूं? छो वापसि कयूं? मां त नवाब खान जी बदनामी जे लाइ सालनि खां वठी बासूं बासे रखियूं ऐं मन जी मुराद पूरी करण लाइ जेका देग दम ते रखियल हुई, मूंसां हाणे उन जो ढक खुलण वारो आहे। ऐं तूं चाहींदो त मां पंहिंजे मन जे मुराद जो इते ई गलो वेही घोटियां? न को मूंसां, न, इहे कॾहिं बि कोन थींदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।